والمرسلين وعلى آله وصحبه وآل بيته أجمعين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم اللهم طهر قلبي من الشك والشرك والرياء وزين لساني بالذكر والحمد والثناء اللهم نور قلبي بعلمك واستعمل بدني بطاعتك اللهم اطعنا من فيوزاتك اهدنا سبيلهم وصلى الله تعالى على خير خلقه سيدنا مولانا محمد وآله وأصحابه أجمعين برحمتك يا رب. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا وهادينا ومغدينا ومحبوبنا ومحبوب ربنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا وحكيم طبيب قلوبنا وسراجا منيرا مولانا وملجأنا وملاذنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين
अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शअनि हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आपे मिसल महबूबे हक़ खल्क़ी खुदा जले खलक़ खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशानो आया रोशन थियो जहान। चमक्या ज़मीनु आसमान कशफ़त दुजा बिजमालिही। आनूर आता दरअसल नूरी सदन सारो नस्ल सूरत सीरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही। है आजिज़ उन जो गुलाम पढ़ंदो सलात सलाम या है विरद सुबह शाम या सल्लू अलैहि व आलिही। बुलंद आवाज़ सां शौक़ी मोहब्बत सां सभई गॾी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमदई सलात का बाद में वाजिब सद एहतराम मोहतरमुल मुकाम
हते किबला खलीफा अल्लामा मौलाना साईं इमाम अली नक्शबंदी बख्शी ताहिरी दामत बरकातुल कुदसिया व दीगर ज़ीवकार उलमाए किराम खुलफाए ज़ाम सादात किराम सनाखानी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ मुझा निहायत ही मेहरबान दोस्तों प्यारा मुसलमान भाईरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ ख़ानुहु जी तौफीक इनायत सां असां अवांखे हिन बाबरकत यारी शरीफ जी महफिल में हाज़िर थियण जो मौक़ो ऐं शरफ़ नसीब थियो आहे। दुआ है अल्लाह ताला शाल असां अवांजी इन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। जिन दोस्तन मेहरबानन इन अज़ीम शान प्रोग्राम के सजायो ऐं सिंगारियो आहे, दिली दुआ है अल्लाह ताला उन्हनि जे माल में, रिज़्क़ रोज़ी में, कारोबार में, बचन में, घरन में बरकतूं रहमतूं नसीब फरमाए। वो अवां दोस्तन जे साम्हूं अव्वलन अल्लाह जी पाक कलाम मजीद मजा सूरह मरियम जी हिक आय मुबारका जे नूरानी अल्फाज़न जे तिलावत जो शरफ़ हासिल कयो आहे। आय करीम जे इन्हनि प्यारनि अल्फाज़न में अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजनि सालिहनि नेकोकारनि वलियनि दोस्तनि जी इज़्ज़त ऐं अज़मत जो बयान फरमायो। याद रखो अल्लाह जा वली उहो ई आहिनि जेके शरीयत मुतहरा ते अमल कन था, जेके पाण मुत्तबे सुन्नत आहिनि ऐं पंहिंजे मुतअल्लिक़ीन खे बि उहाई नसीहत कन था ऐं उन्हनि जे फैज़ान सां मखलूक में उहो जोहर पैदा थिए थो। को बि माण्हू उन दुकान खां का शइ ख़रीद न कंदो जंहिंजे लाइ को ॼाणो माण्हू ॿुधाए त इहा शइ इतां नकुल मिलंदी आहे। अवां का बि शइ बाज़ार मां जॾहिं ख़रीद करण जो इरादो कंदा आहियो, परचेज़ कंदा आहियो, त पंहिंजे दोस्तनि सां मशवरो कंदा, उन खां पुछा कंदा हो त इहा असल शइ सुठी क्वालिटी वारी किथां मिलंदी। ऐं अवां खे अगरि को ॿुधाए त फलाणी जगह ते इहा शइ असल मिलंदी, ॿियनि जगहनि ते इहा असल न आहे, तोखे नकुल मिलंदी, त अवां कोशिश कंदा हो त उहा असल शइ मिले, नकुल खां परहेज़ कजे। अहिड़ी तरह अल्लाह जे वलियनि, खुदा जे बरगुज़ीदल बाननि, कामिलन, वासिलीन, मुतीन, मोमिनीन जी परख, उन्हनि जी असलियत ऐं उन्हनि जी हकीकत अल्लाह जी ज़ाते बाबरकात पाण बयान फरमाई। अल्लाह जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो, कई माण्हू अवां खे इहो ॿुधाईंदा त असीं अल्लाह जा दोस्त आहियूं, अल्लाह वारा आहियूं, पर खुदा वारो अल्लाह जो दोस्त उहो आहे
रब फरमाए जे बारे में मां रब्बे करीम खातरी असा सच्ची हकीकत सा अवा के निशानी दस्या उन निशानिन मा आला उत्तम निशानी इहा है रब्बे करीम फरमाए जे को मुंह जो सच्चो दोस्त ओहो आमनु ईमान वारोवा इते मुफस्सिरीन किराम आमनु मा आमिनु बेमुराद वरतुआ यानी ओहो जंहिंजा अकीदा सच्चा ऐं दुरुस्त आहे। को माण्हू पंहिंजे पाण खे आशिक़ रसूल सॾाए नेक सालियो सॾाए ओ बहरूप ओहो रूप अपनाए जेको साले गंजो आ पर जेकॾहिं उन जो अक़ीदो अहले सुन्नत व जमात जे सही अक़ीदे जे मुताबिक नाहे पो ज़ात ऐं क़ौम खणी कहिड़ी बि हुजे असां अवां खे उन जी पोइलगी नाहे करणी उन जे तरीक़े ते हलणो आहे जंहिंजो अक़ीदो अहले सुन्नत व जमात जे मुताबिक आहे। कई माण्हू वेचारा इन मुग़ालते में ग़लत फहमीअ में शिकार थी वेंदा आहिनि ऐं इएं सोचींदा आहिनि त ज़ात त ॾाढी प्यारी आहे ज़ात त आला आहे सगोरी ज़ात आहे पोइ इन जे पोयां छो न हलो। यादि रखो मुझे मदीने जे नीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह वट कौम ऐं ज़ात जो एतबार न खुदा वट इज्जत वारो ओहो आहे इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम जेको परहेज़गार आहे खुदा खां टिटण वारो आहे जंहिंजे दिल में खुदा जो खौफ आहे अल्लाह के ओहो प्यारो वा पसंदा अल्लाह वट इज्जत वारो बि ओहो ही आहे। बाज़ औक़ात माण्हू असां खे इएं बि चवंदा आहिनि त साईं हिन जो त पंहिंजो हाल कोन्हे पर हिन जा वॾड़ा जेके वञी मज़ारनि में सुता आहिनि उहे वॾा अहलुल्लाह कामिल हुआ पोइ असां उन्हनि खे ॾिसूं था पोइ इन जे करे इन्हनि जे पोयां आहियूं। यादि रखो खुदा जे वलीयनि अल्लाह जे कामिलनि खुदा जे बरगुज़ीद बाननि जे औलाद जी इज्जत ऐं उन्हनि जी मोहब्बत उन्हनि सां प्यार ऐं उन्हनि जो लिहाज़ रखणु अदब अवां उन्हनि जी दावत करे सघो था मानी खाराए सघो था मोहब्बत ऐं प्यार जो इज़हार करे सघो था इहो मना न आहे इहो अदब आहे ख़याल आहे लिहाज़ आहे पर यादि रखो बैयत उन जी कबी जेको उन हकीकी तक ते हुजे पाण मुत्तबे सुन्नत हुजे बैयत जे मामले में ये न ॾिसबो त हिन जो वॾो अल्लाह जो वली हुयो आशिक़ रसूल हुयो मुस्तफा करीम जी सुन्नत ते अमल करण वारो हो हाणे हिन जो प्रकार इन जा अमल केड़ा पे हुजन असां खे उन खे ॾिसणो आहे अबा उन खे ॾिसी इन जी इज्जत कबी इन खे प्यार ॾिबो इन सां मोहब्बत कबी लिहाज़ रखबो पर बैयत उन जी रखबी जेको हकीकी मुस्तफा करीम जो आशिक़ ऐं मुस्तफा जी सुन्नत ते हलण वारो अल्लाह जी ज़ात बाबरकात या हकीकत समझाइंदे कुरान करीम जे इन आयत में बुनियादी गालियूं फरमायो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए इन्नल्लज़ीना आमनु बेशक वे जन ईमान आंदो व अमिलुस सालिहात ऐं सुहना अमल कयो सालिह अमल कयो नेक अमल कयो सुठा अमल कयो
सालिह अमल जो ज़िक्र याद रखो। सालिह अमल में बुनियादी तौर ते उहे अमल आहिनि जेके खुदा की ज़ाती बाबरकात असां अव्हां जे मथां पहिरियां फर्ज़ फरमाया। नमाज फर्ज़ आहे, रमज़ान मुबारक जा रोज़ा फर्ज़ आहे, ज़कात साहिब निसाब ते फर्ज़ आहे, हज साहिब इस्तिताअत में ज़िंदगी में हिक दफ़ो फर्ज़ आहे। उन खां पोइ पंहिंजे अब्बे अम्मा सां हुस्ने सुलूक करण बि फर्ज़ आहे ऐं पंहिंजनि मिटनि सां माइटनि सां पंहिंजनि रिश्तेदारनि सां तअल्लुक़ ॻंढण बि फर्ज़ ऐं वाजिब जी हैसियत रखे थो। मुझे आका फरमाए एतिरो अवां जे मथां वाजिब आहे सिल्लू अरहामकुम वलो बिस्सलाम। अवां खे ॿियो कुझु न करणो पवे, अगर ॿी हाजत न रहे त कम अज़ कम पंहिंजे मिटनि माइटनि जे लाइ अवां तदबीरूं न सटियो, उन्हनि सां दुश्मनी न रखो, उन्हनि सां अदावत न रखो। उहे अगर अवां सां दुश्मनी भी कन था त उन्हनि के बदले में अवां सोहणे ऐं नेक इरादे ऐं प्यार जे ख्याल सां नवाज़ो। ये सभई कम अमल सालिह में शुमार थियनि था। खैर खैरात करण, गरीबन मिस्कीनन नादारन जी मदद करण, अल्लाह जी रज़ा जे लाइ हिक ॿिए सां प्यार करण, हिक ॿिए सां मुआनिको करण। मुझे आका त एतिरो कर फरमायो फरमाया वजबत मुहब्बती लिल मुतहाब्बीन फीय वल मुतज़ाविरीन फीय वल मुतबाज़िरीन फीय। फरमाया उन्हनि जे लाइ बि मां मोहम्मद करीम जी मोहब्बत वाजिब आहे जेके अल्लाह जी रज़ा जे लाइ हिक ॿिए सां प्यार कनि था, हिक ॿिए सां मुआनिको कनि था, हिक ॿिए सां मिलन था, खुश खराबत कनि था, हिक ॿिए जो आला अहवाल मालूम कनि था। इन अमल जे करे मां मुस्तफा करीम उन्हनि सां मोहब्बत ऐं प्यार करणो आहे। त ये सब नेक ऐं सालिह अमल अल्लाह जी ज़ाती बाबरकात फरमाया अव्वल ईमान अक़ीदो आहे, उन खां पोइ सालिह अमल सयजअलु लहुमुर रहमान वुद्दा। अल करीब ॾिसंदो मां रब्बे करीम उन्हनि जे लाइ पंहिंजे मखलूक जे दिल में मोहब्बत जो नूर ऐं जोहर पैदा फरमाईंदुसि, मर्जे खलाइक बणाईंदुसि। हिकिड़ा माण्हू पंहिंजी एडवर्टाइजमेंट कंदा, मशवरी कंदा, पंहिंजे ब्रांड खे दुनिया में जग में मशहूर करण जे लाइ लखे रुपया किरण रुपया ख़र्च कंदा, पर उन्हनि खे उहा शोहरत, उहा इज्जत, उहा क़बूलियत न मिलंदी आहे। रब तो फरमाए जंहिंखे मां चाहींदो आहियां ऐं जंहिंजे लाइ पंहिंजे मखलूक जे दिल में मां मोहब्बत पैदा कंदो आहियां, उन जी मशवरे जे लाइ दुनिया न ईंदी आहे। मां अल्लाह जे मोहब्बत जो जोहर पैदा कयां, सॼी मखलूक ओॾाहीं मिली पवंदी। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आय करीमा जी तफसीर में इरशाद फरमायो, सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है। मुझे आका फरमायो इन्नल्लाह इज़ा हब्बा अब्दन दआ जिब्रील फक़ाल इन्नी उहिब्बु फुलानन फअहिब्बहु क़ाल फयुहिब्बुहु जिब्रील सुम्मा युनादी फी अहलिस समा फयक़ूल इन्नल्लाह युहिब्बु फुलानन फअहिब्बुहु क़ाल फयुहिब्बुहु अहलुस समा सुम्मा युदअ लहुल क़बूल फिल अर्दि औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे मदीने जे मीर फरमायो कदे अल्लाह के इंसान सा मोहब्बत फरमाईंदो आ, खुदा उनके पंहिंजी मोहब्बत ला कबूल फरमाईंदो आ, पसंद फरमाईंदो आ। अल्लाह उन सां प्यार करे पो उन प्यार जे इज़हार जे लाइ ता जिब्रील खे सॾु कंदो आहे। जिब्रील जी रब्बे जली इन्नी उहिब्बु फुलान,
ओ फलाणो माण्हू फलाणे इलाइक़े में फलाणे शहर में फलाणी क़ौम ज़ात वारो जी मुंहिंजा मौला मां उन सां प्यार थो कयां फ़अहिब्बहु तूं बि उन सां प्यार तूं बि उन सां मुहब्बत कर मुझे आका फरमाए फ़क़ाल फ़युहिब्बुहु जिब्रील वो जिब्रील बि उन सां दोस्ती कंदो अबा पोइ जंहिंसां जिब्रील दोस्ती करे जंहिंसां जिब्रील मोहब्बत करे उन जी बि अज़मत इज़्ज़त आहे उन जो भी शान आहे मुझे आका फरमाए खुदा जी ज़ाती बाबरकात फरमाए जिब्रील अने तू भी उन सां प्यार करी तो पर मां रब जी मशीयत इया थी चाहे मुझो इरादे कुदरत खुदावंदी इयो त या मोहब्बत अञा आश्कार थी इन मोहब्बत में अञा इज़हार थी या मोहब्बत अञा वधे जी मां जैसा मोहब्बत कयां थो त मुझी मखलूक भी उन सां प्यार ऐं मोहब्बत करे सुम्मा युनादी फी अहलिस समा जिब्रील हाणे आसमान में ऐलान कर इन्नल्लाह युहिब्बु फुलानन खुदा जी ज़ाते बाबरकात फलाणे माण्हू सां मोहब्बत करे थो ऐ आसमान वारो फ़अहिब्बुहु अवां बि उन सां प्यार कयो उन सां मोहब्बत कयो उन खे पंहिंजी दोस्तीअ में वठो आसमान में फरिश्ता जन्नत में हूरो गिलमान मलाइका वे सभई जने ऐलान थींदो आ त मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आसमान वारा उन खुदा जे वलियन के ये सुञाणंदा आहिनि जीअं पंहिंजो पीउ माउ पंहिंजे औलाद खे सुञाणंदो आहे ऐं उन्हनि जा घर जिन जगहनि ते हू रहनि था जिन गोठन में जे बस्तीअ में रहनि था मुझे मदीने जे मीर फरमायो उन्हनि खे दुनिया में उन्हनि जा घर मलाइकनि खे इएं नज़र ईंदा आहिनि जीअं ज़मीन वारनि खे आसमान ते चमकंदड़ सितारा नज़र ईंदा आहिनि खुदा जी वलियन जा घर उन्हनि जा आस्ताना जन्नत जी मखलूक के मलाइकन के हुरो गिलमान के ये चमकंदड़ मुनव्वर नज़र ईंदा आहिनि आसमान ते असां खे सितारा नज़र था अचनि पो मुझे मदीने जे मीर फरमायो पो अल्लाह जा फरिश्ता मलाइक खुदा जी नूरानी मखलूक उन अल्लाह जे वलियन जे आस्थाने ते ईंदी आ खुदा जे वलिय जी सोबत में ईंदी आ अल्लाह जे वलियन जे मथा खुदाई रहमत अनवार तजल्लियात जो बसकारो करण ला ईंदी आ ऐं उन जी महफिल में उन जी मजलिस में जेके अहले ज़िक्र अहले मारिफत अहले ख़बर जेके सुलूक वारा जेके मुरीदीन मुतअल्लिकीन दीन सिखण अचनि था सुन्नत ते अमल करण जे लाइ अचनि था पंहिंजे अदर जे इनक़िलाब जे लाइ अचनि था पंहिंजे बातिन खे मुज़क्का मुजल्ला मुसफ़ा बनाइण लाइ अचनि था जेके खुदा जे महबूब सां तअल्लुक़ जोड़ण लाइ अचनि था पंहिंजे पाण खे महबूब जो हक़ीक़ी ग़ुलाम बनाइण लाइ अचनि था पोइ उन्हनि जे मथां अल्लाह जा फरिश्ता मलाइक खुदा जी रहमत ऐं नूर जी वसकार कंदा आहिनि मुझे आका फरमाए इन सबब हुमुल जुलसा ला यशका जलीसहुम जेको खुदा जे वलियन जी सोबत में अचे तो उनन जे आस्ताने ते आयो उनन जे खिदमत में आयो अल्लाह उनन के कदे महरूम न कंदो अबा जे जमीन ते बारिश पवे रहमत वारी बारिश पवे उन जमीन जे अंदर सावाणी दी सल्ला पैदा थींदा गुल बूटा मेवा पैदा थींदा उन जे अंदर फसल लगंदो उन जे अंदर हरियाली ईंदी जेको खुदा जे वलियन जी सोबत में वेंदो आ अल्लाह जा मलाइक उन खुदा जे वलिय जे वजूद जे मथा खुदा जी रहमत ऐं नूर खे वसाइण ईंदा आहिनि उन नूर वसण जे करे उन जे महफिल में अचण वारा बि नूरानी बणजी वेंदा आहिनि उहे बि खुदा जी रहमत में हिस्सेवार बणजी वेंदा
मुझे आका फरमाए ओ कॾहिं बि महरूम न थी जेको ख़ुदा जे वलियनि जी सोबत में आयो, जेको अल्लाह जे वलियनि जी संगत में आयो, उनो कॾहिं बि महरूम न थींदो। छो त ख़ुदा जे वलीअ सां अल्लाह जा फरिश्ता प्यार कनि था, ख़ुदा जी रहमत ऐं नूर उन जे मथां वसे थो। उन जे सदके ख़ुदा असां जहिड़नि गुनहगारनि ते बि उहा रहमत ऐं नूर जी बारिश वसाईंदो। पोइ मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो त फरिश्तनि जे अचण जो हिकिड़ो ॿियो फ़ाइदो बि आहे। अल्लाह जे वलियनि वटि मलाइक अचनि था, उन्हनि जे अचण जो फ़ाइदो अवाम खे कहिड़ो थो पवे? ख़ुदा जे वलीअ जी सोबत में, उन जी संगत में, उन जी मजलिस में जॾहिं अल्लाह जा फरिश्ता अचनि था, मुंहिंजे आका फरमाए उन्हनि जे नूरानी वजूद जी बरकत सां मखलूक जे दिल में रिकत क़ल्बी पैदा थींदी आहे। अवां ॾिसंदा हो अक्सर व बेशतर अवां खे तजुर्बो मुशाहिदो आहे, अहिड़ो इंसान जेको पत्थर दिल आहे, जेको कॾहिं पंहिंजे माउ जे वफ़ात ते बि न रुनो, कहिड़ी बि ॾुख जी ख़बर आई अखियुनि मां ॻोड़ा न विया, अहिड़ा पत्थर दिल माण्हू बि जॾहिं ख़ुदा जे वलीअ जी सोबत में वेंदा आहिनि, मुंहिंजे कामिल मुर्शिद सजण साईं जी सोबत में वञी अवां तजुर्बो कयो। सुबुह जो जॾहिं ॿारहें उर्स मुबारक जी जेका नशिश थींदी आहे, ख़ुदा जे वलीअ जा हथड़ा खजंदा आहिनि, रहमत ख़ुदावंदी जी मूसलाधार बारिश तो थींदी आहे, करोड़नि जी तादाद में अल्लाह जा फरिश्ता नुज़ूल थींदो आहे, नुज़ूल अरवाह थींदो आहे। अल्लाह जे वलियनि जा अनवार ऐं तजल्लियात ते एॾे ईंदा आहिनि। मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए फरिश्तनि जे अचण सां अल्लाह क़ल्बनि जे अंदरि रिकत आणींदो आहे। उनके पाक वजूदन जे बरकत सां दिल जे अंदर नरमी पैदा थींदी आ, त वो पत्थर दिल इंसान बि पंहिंजा गुनाह याद करे अखियुनि मां ॻोढ़ा पियो ॻाड़ींदो। या रिकत क़ल्बी अल्लाह जे वलियनि जी सोबत में मिलंदी आहे। असां पारां मौलवी सॼो ॾींहुं पिया वाइज़ कनि, क़ुरान भले ॿुधाइनि, ख़ुशि इल्हानी असां हदीसूं ॿुधाइनि, बेतबाज़ी तव्हां सुभान अल्लाह त चवंदो, अवां वाह वाह त चवंदो, पर ख़ुदा करे त कंहिंजे दिल जे अंदरि उहा हक़ीक़त वारी ॻाल्हि दाख़िल बि थिए, उन जे दिल जी दुनिया बदलजी वञे, इनक़िलाब बर्पा थी वञे। ख़ुदा जे वलियनि जी सोबत में चूंकि अल्लाह जा फरिश्ता नूरानी अचनि था, मुंहिंजे आका फरमाए उन्हनि जी बरकत सां वजूद सां उते वेहण वारनि जूं दिलियूं पेसिजी वञनि। यो फायदो अल्लाह जी वलियनि जी सुहबत, छो त उन्हनि सां मलाइक मोहब्बत कनि था। मुंहिंजे आका फरमाए आसमान वारा उनखे सुञाणनि था, उन सां प्यार कनि था। रब फरमाईंदो आहे जिब्रील मां रब जी मशीयत मुंहिंजो इरादो इहो आहे त हाणे इन मोहब्बत जो ऐलान ज़मीन वारी मखलूक खे बि करे ॿुधायो वञे। सुम्मा युदअ लहुल क़बूल फिल अर्द, पो ज़मीन वारी मखलूक जेका उन में मखलूक रहे थी, ज़मीन में रुगो इंसान नथा रहनि, ख़ुदा जी ज़ाते बाबरकात आसमाननि के, ज़मीनुनि के, सिज के, चंड के, सितारनि के, अर्श के, कुर्सीअ के, लोह के, कलम के बनायो आहे। इहो सभु कुझु ख़ुदा जी मखलूक में आहे। पो अल्लाह जी ज़ाते बाबरकात हुकुम फरमाईंदो आहे जिब्रील जेके मखलूक ज़मीन ते रहे थी, मुझे मदीने जे मीर जे आशिकन आरिफन शारीहीन हदीस बयान फरमायो त ज़मीन में जेके जानवर रहनि था, वेड़ियूं पाईंदड़ जानवर रहनि था, हता के जेके कीड़ियूं माकोड़ा रहनि था, उहे माकोड़ा ऐं माकोड़ियूं कीड़ा बि उन ख़ुदा जे वलीअ खे सुञाणंदा ऐं मोहब्बत कंदा आहिनि। अल्लाह जे वलीअ सां उहे प्यार कंदा, ख़ुदा जे वलीअ सां उन्हनि जी मोहब्बत हूंदी आहे, उन्हनि जो क़ल्बी तअल्लुक़ उन सां जुड़ी वेंदो आहे। मखलूक ख़ुदा उन्हनि जो अदब बि कंदी आहे, हया बि कंदी आहे, ख़याल बि कंदी आहे, उन्हनि सां प्यार बि कंदी आहे। यादि रखो मुंहिंजे महबूब जा आशिको,
अल्लाह जे वलियन जो खुदा जे दोस्तन जो मकाम विरालो असा अवा इन हकीकत के ज़ाहिरी तौर ते समझी न सकंदासीं समझंदा हूं त माण्हुनि जो रुझान इन पासे अबायो रुझान क़ल्ब जो पैदा करण वारो को ॿियो न खुद रब्बे कायनात पाण आहे। असांजी सिंध जी सरज़मीन ते ॾिसो सवे साल गुज़री विया पर अॼु बि मखलूक जे दिल में बच्चे जे दिल में कलंदर शहबाद जी मोहब्बत आहे या न? जिथे भी वञो जंहिं भी जगह ते वञो कलंदर शहबाद खे सुञाण वारा तव्हां खे लखे किरोड़े मिलंदा झंगलनि में बरपट में मासूम ॿार जिनके बुनियादी तालीम तारुफ भी कोनी कलंदर शहबाद जे नाले ते उहे भी चवंदा यो खुदा जो वली अबा इया मशवरी इया एडवर्टाइजमेंट के कईया के बुधायो अल्लाह जी ज़ाती बाबरकात फरमाया के नथो करे सके मां रब्बे कायनात पाण उन्हनि जे दिल में मोहब्बत पैदा कंदो आहियां पर यो कलंदर शहबाद के मकाम मिलियो की सदियों गुजरी वयूं अज बुन जे आस्ताने ते हज़ारे पांदीड़ा अचन था ता रात जे के भी हिस्से में वञो ॾींहं जे के भी वक्त वञो कलंदर शहबाद जे आस्ताने ते तव्हां खे कई आशिक कई दीवाना मिलंदा हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रंग के चवंदा आहिनि उते मवाली हल चरसी हल बंग पियण वारा हल नशो करण वारा भी आहिनि अबा इहे बि हक़ीक़तूं आहिनि पर उहे वेठा किथे आहिनि अल्लाह जे वलीअ जे आस्ताने ते वेठा आहिनि। मुझे मदीने जे मीर फरमायो खुदा जे वलियन सां मंसूब जेका भी शय आ जेको उन्हनि जी बारगाह में आयो उन्हनि खे खुदा कॾहिं महरूम न फरमाईंदो अल्लाह उन्हनि जे सदके उन्हनि खे भी पंहिंजे नूर सां नवाज़े छॾींदो। हाणे हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी नियत ऐं पंहिंजो इरादो आहे जेको खुदा जे वलियन जे आस्ताने ते अक़ीदत जो गुर खणी अचे थो खुदा उनखे कॾहिं भी महरूम नथो करे उन जे क़ल्ब खे नूरे मारिफत सां कॾहिं न कॾहिं भरे छॾींदो आहे। कलंदर शहबाद रज़ी अल्लाह तआला अन्हु खे मकाम कीअं मिलियो खुदा जी मोहब्बत अल्लाह सां प्यार करण अबा वक्त जो वॾो आलिम हो मुहक़्क़िक़ हो दर्स ऐं तदरीस कंदो हो पढ़ाईंदो हो कुरान ऐं हदीस बाज़ सीरत निगारन साईं जे मुअर्रिखन लिखियो आहे त साईं बेहतरीन आलिम हो हिदायतुन नहव अरबीअ जो साईं शरह भी लिखियो कामिल अकमल खुदा जो प्यारो पर इश्क ऐं मस्तीअ में जॾहिं कैफियत में ईंदो हो त साईं रक्स करण शुरू कंदो मुरा मखलूक मी गोयद गदा चंदाच में रक्सी बदिलदारे असरारी अज़ा असरार मी रक्सम फरमाए मानू मुखे अची चवन था मलामत था कन चवन था ओ कलंदर शहबाद उस्मान मरवंदी छो तो नची छो तो रक्स करी जे तो अता मुखे भी का खबर कानी जे वक्त मुखे पंजे यार जो जलवो नजर ईंदो आ मां बेइख्तियार बलजी वेंदो आया यार जो जलवो नजर ईंदो आ त मां रक्स करण शुरू कंदो आया मनम उस्मान मरवंदी के यारे ख्वाजा मंसूरम मलामत में कुनत खल्के व मन बरदार मी
रक़सम फरमायो मुझो अगर दोस्ती में मामलो सुनानो त मां केड़े वक्त जो आया केड़े ग्रुप जो आया फरमायो खुशकुमुल्लाह सा मुजी पे कान मुझो यार मंसूर हल्लाजा ये पंजी जान जोखे में विजी अल्लाह जो नारो लगाए खुदा सा मोहब्बत जो पेच पातो दुनिया कुछ भी चए फरमायो मां तख्ते दार ते भी पंजे रब जी मोहब्बत ऐं पंजे यार जी मोहब्बत के खिली कबूल कर अब या कैफियत या जज्ब जी कैफियत या हकीकत के नसीब थी इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फैसानी शेख अहमद सरखंदी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो मुरीद ब किस्म सालिक ब किस्म हिक एड़ा जिनकी जज्ब जी कैफियत मिलंदी उनन जे अंदर जज्बो लुत्फ लज्जत प्यार तूफान वांगुरु हुंदो पर फरमायो इन जे जज्बे में कदे कमी दी कदे वाधारो ईंदो सोबत थी बैटरी चार्ज थी शमा के थोड़ी लो वधिक मिली त उन जे अंदर गर्मी हरारत बे एतरी ईंदी पर सोबत में थोड़ी देर थी तो ओ रंग ओ ढंग ओ मस्ती कमी में तब्दील थी वेंदी फरमायो बियो मुरीदा अबरार सालिक बियो किस्म अबरार उन जे अंदर अवां के जज़ब मस्ती नजर न ईंदी पर उन जे अंदर अवां के इस्तिकामत नजर ईंदी उम्र केड़ी भी थी वने पर उन जे अंदर अवां ॾिसंदो त दीन मतीन सुन्नत ते अमल उन जे मथां लाज़िम हूंदो फरमायो सालिक अबरारी अल्लाह जे वलियन में कामिल सालिक जेको इस्तिकामत इख्तियार करे दीन जी शरीयत मुतहरा ते मुकम्मिल पाबंदी करे जे खां नमाज कज़ा न थे ऐं जे खां सुन्नत मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिलाफ को अमल न थे जेको हमेशा की मुदाविमत रखे पर मैं अबरार युवा इन सालिक के मंजिल पे जल्दी मिलंदी आ इन सालिक ते पंहिंजी कामिल मुर्शिद जो तवज्जो बे खास होंदो हते कलंदर शाहबाद रज़ियल्लाहु तआला अन्हु के बई कैफियतों हासिल इस्तिकामत भी हुई त जज्ब जी कैफियत भी हुई यानी ये बई शयूं बिनी जो इम्तिजाज मिलियो बई शयूं आयूं हकीकत में वजूद बनियो त पोइ कलंदर शाहबाद जी हकीकत सामू आई अल्लाह जे वली के इन मोहब्बत ऐं मस्ती इस्तिकामत में मकाम केड़ो मिलियो जने वक्त विसाल पे अचे पाण पंहिंजे खास खलीफन के फरमायो अबा मुझो नालो आ उस्मान मां पंहिंजी जिंदगी में खत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु वांगुरु हया ऐं पर्दे के कदे भी न छड़ियो आ इनी जे करे मां मुजर्रद रहियुस मु शादी भी कान कई मता मुजी निगाह के बेजी ओगलते ऐं के बेजी निगाह मुजी ओगलते पवे मां मुजर्रद रहियो आया हाने बुधो जने मां दुनिया ता विसाल करे वन्या जेको भी मानो मुखे हुस्ल दे उनके चजो त मुजा जिस्मता कपड़ा न लागे मुखे उघाड़ो न करे मुखे पंजे पेरान समेत हुस्ल दे या हकीकत रही मुरीदन अर्ज कियो किबला जी अमा फरमाया ये कदासी नूर मोहम्मद अल्लामा नूर मोहम्मद सैविस्तानी वक्त जो मुफ्ती हो वडो साहिब इल्म जो होयो विसाल खां पोइ के वठी आया साईं साईं जी वसीयत हाने तवा जिया कयो मुफ्ती साहब अचो बाबा तहां फकीरन जूं गालियूं मुखां घणियूं मां त ओए कम कंदो जेको कम कबो आ मां कपड़ा लागे पेरान चाक करे गुस्ल लींदुस
मुफ्ती साहब के इल्म तो हो पर दिल जी खिड़की खुल काना इल्म में रहे हक न निमायत जहालत। शेख सादी फरमायो के जे लाइब्रेरी के दिसी के जी इल्मी गुफ्तगू के दिसी कदा मता मुझी न पई चई न त साईं वलो आलिमा त आरफ पे होंदो। फरमायो न इल्म सा गड अगर उन जे बातनी खिड़के के खुदा खोलियो आ तो उन जे अंदर आजिजी हुंदी आरफ होंदो त खुदा जी मोहब्बत जे रमजन के सुञाणो न त ठलो इल्म। फरमाया जहालत यो इल्म कम जो ना है। ओ मुफ्ती साहब आयो तख्ते गुस्ल ते साईं के सुमारियो आने पैरो पैरान चा करे पैरो पैरान लाथई दिसे त हेठा बियो पैरान चढ़ियो बियो पैरान फाड़ी ट्रियो चढ़ियो पियो आ ट्रे खे चा करे जिसे त चौथो चढ़ियो पियो आ तां जो 10 कुर्ता जिस्म ता लाए हाने जने यारे कुर्ते में हथ तो विजे कलंदर शहबाज रदी अल्लाह ताला अन्हु जज़ब इस्तकामत चो मुरक्का खुदा जी ज़ाती बाबरकात अबरार में बनायो आ सैयदुल अबरार में बनायो आ खुदा जी मोहब्बत में सरशारा जेको खुदा जी मोहब्बत सा पंजे कल्ब के मुनव्वर कंदो आ जिंदा फरमाइंदो आ त पो खुदा जो सिफतूं हमेशा रहण वारियूं आहिनि। जे कल्ब के खुदा पंजे नूर जो मंबा बनाए ओ कदे न मरंदो। खुदा जी वली बैठे लगा ॾिठो आए त तख्ते गुस्ल ते जान निकरी चुकी आ पर खुदा जी वलियन जे हकीकत रमज के मुंसान तू पंजे अकुल ऐं फहम ऐं गुमान जे घोड़े सा समझी कोन सकंदे या कसवटी खुदा जी ज़ाते बाबरकात मारिफत जे लाओ पेच में रखी आ रहे अकुल दाओ पेच नेस्त अकुल की राह दाई पेच का सवाना है ऐ इश्क जी राह में रुगो रमज़ो ऐं मोहब्बत ऐं जोशी आ गए जेको इन तरीके ते हलंदो ओहो वडा वडा पहाड़ बसर करे वेंदो। ऐं आशिक जो कमी इहो ओहो ज्यादा लंबी चौड़ियूं तकरीरूं वाइज़ नसीहतूं इनन दे अमल ही कोन कंदो आ। उन जो अमल उन जो उथण उन जो वेहण उन जी नशिस्तो बर्खास्त मज़ हिक शे ऐं हिक रुख हूंदो आ कहिड़ो आशिकारा शुद्ध मुदन से हुस्न दोस्त दफ्तरो दरसो सबक शां रुए आशिकन जो दर्स आशिकन जी तदरीस आशिकन जो निसाब आशिकन जी मजलिस आशिकन जी बर्खास्त मगज़ यार जो चेहरो हुंदो आ उन जी निगाह खजंदी आ त उन खे पंहिंजे यार जे चेहरे खां सवा काथे नज़र ई न ईंदी आ। इहो आशिकन जो मक़सद मुंहिंजा अब्दा पो तूं ॾिसंदे असांजे मुर्शिदन करीमन जे जमात में एड़ा एड़ा साईं किबला साईं इमाम अली साहब बेहतरीन आलिम तदरीस भी कई आ दर्स पढ़ायो आ बेहतरीन आलिम पर इनन के असां पंहिंजे बचपन खां ॾिसंदा अचूं इन मुर्शिदन करीमन जी महफिल में त दीवाना अजीब जज्ब जी कैफियत सुना साईं जी मज़ारत जने पहिरीं असां बचपन का ॾिसंदा असीं मां त साईं खे सुञाणंदो बि कोन हुउमि नाले सां पर बचपन सां ॾिसंदो हुउमि त अजीब कैफियत हूंदी आलिमन जे अंदर इहा जेका आरिफाना रंग आयो इहो ख़ुदा जे वलियन जी निगाह जो असर हो। इहो साॻियो रंग कलंदर शहबाद खे मिलियो। हाणे अंदाज़ो लगा जंहिंखे इहे ॿई शयूं मिलियूं त उन जो मक़ाम छा गे जॾहिं मौलवी साहब मुफ्ती साहब यारे पेरान में हथ विधो चा कया त कलंदर शहबाज जलाल में अची करे तख्ते गुस्ल ते मौलवी साहब जे हथ में हथ विझी फरमाइन था आया मुल्ला मकुल
ज़ाहिर सिरे असरार मर्दारा न मैदानी न दानिस्ती के सिर्रुल्लाह बूदस्तम। फरमाए मौली साहब तंग न करे तो खुदा जे वलियन आरिफन जे राज के नथो ॼाणी यानी खुदा के जो सतर न खोलण चाहे त तू केर थींदो आ उनखे उघाड़ो करे सघी। मां खुदा जी ज़ात बाबरकात जी मोहब्बत में पंहिंजो हया पर्दो रखियो आ क़यामत ताईं पेरान चाक कंदो रहंदे मुकलंदर शहबाद जी ओघड़ के उघाड़ो न करे सघंदे। ही आए खुदा जे वलियन जो मकाम तबा या जज्ब जी कैफियत इस्तकामत यो जज्बो गलची वने त पो विलायत जो मुरक्कब बणजी वेंदो ओ मंबे नूर बणजी वेंदो आ सल चश्मे विलायत बणजी वेंदो आ। ये ना है त जे कॾहिं उन में रक्स ना है उन जे अंदर वजद ना है तवाजुद ना है त ओ इश्क खां खाली आ। कई ने जूं दिलियूं रक्स कंदियूं आहिनि कई ने जे हथन में हरकत अची वेंदी आहे। गाल पे कम खुदा जे वलियन जी सोबत ऐं रंगत जी अल्लाह जे वलियन जे प्यार जी पो जेके खुदा जे वलियन जो हकीकी प्यार मिलंदो सोबत मिलंदी उन्हनि जे दिल जो ताल्लुक मदीने वारे मीर सां जुड़ंदो वेंदो ताल्लुक मजबूत थींदो वेंदो। जॾहिं उन जे मान साम्हूं अल्लाह जो क़ुरान पढ़बो त क़ुरान त कन ॿिया बि ॿुधंदा आहिनि पर जॾहिं अहले ज़िक्र अहले मारिफत जे क़ुरान ॿुधंदा आहिनि त उन जे ॿुधण जो अंदाज़ ई निरालो हूंदो आहे। जने आले खबर जे सामूं आले जिक्र जे सामूं मुस्तफा जी नात पढ़ी वेंदी आ त उन्हनि जी नात ॿुधण जो अंदाज़ ॿियो हूंदो आ उन्हनि जी कल्बी कैफियत जुदा हूंदी आ। ओ मुंहिंजा अता खुदा जी इज़त जो कसम आ जिन खे खुदा जी ज़ात बाबरकात सीने सां पर्दा हटाए अखियुनि जा जलवा खुदा उन्हनि खे कराईंदो आहे पोइ उन्हनि जो मामलो जुदा गाना हूंदो आ। ओ तो मूं वांगुरु रुगो सुभान अल्लाह कोन उन्हनि जे वार मां खुदा जी मोहब्बत जी गवाही शाहिदी निकरंदी आहे। दुआ घुर त खुदा असां खे इहा हक़ीक़त अता फरमाए। मुंहिंजा वालिद गिरामी ॿुधाईंदा असां खे त वो सुना सही नबरुल्लाह मरकदहु मुराक़बे जी कैफियत में मुराक़बो कराईंदा अवामा किन उहा सोबत कई हूंदी किन न कई हूंदी। सा इमाम अली साहब तो उहा सोबत कई अखियुनि सां उहे मंज़र ॾिठूं उहे मज़ा माणियूं त जॾहिं हुज़ूर सुना सही नबरुल्लाह मरकद मुराक़बे में मुस्तफ़ा करीम जी नात पढ़ंदा हा त कने कने मुराक़बे में वजद जी कैफियत में कुर्बान या रसूल अल्लाह जो सदाऊं लगाईंदा हा त जेके सामईन ॿुधण वारा हूंदा हा उन्हनि जो दिलियूं पंहिंजे चाह ते न रहंदियूं उहे बि वञी हबीबाणे हुजरे जो दीदार करेंदा। आरिफ जॾहिं ॻाल्हाईंदो आहे तो उन जी ज़बान मां रुगो आवाज़ निकिरंदो आहे आवाज़ सदा त लाहूती नग़मे जी यार जे तरफ़ां। वो मुंहिंजा अता दिल जे अंदर ख्याल यो हुजे दिल जे अंदर तसव्वुर यो हुजे तू मां निकम्मा नाकारा के कम जाना आहियूं पर हाओ खुदा जे वलियन जा गुलाम ज़रूर आहियूं। अल्लाह उन्हनि जे सदके असां खे बि महरूम कोन रखंदो अगर दिल जो तवज्जो रहियो ऐं दिल जी तार मदीने वारे मीर सां जुड़ी वई ऐं खुदा जे हबीब सां प्यार जो ताल्लुक मज़बूत थी वियो निस्बत कायम थी वई त पोइ हिते वेठे वेठे हर सीनो मदीनो बणजी वेंदो। इहा मोहब्बत जी मिठाई खुदा जा वली विराईंदा इन मोहब्बत जी मिठाई ऐं मिठास खे हासिल करणो आहे तॾहिं मिठाई रहमतुल्लाह अलैह फरमायो उन्हनि खे तू खाली न समझ आगे कया अगही निसुरोई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सचन को नी सूर मौला कयो मामूर अंगो अज़ल में उन्हनि जो
आशिक के हमेशा पंजे महबूब जो इंतजार होंदो आ आरिफ के पंजे महबूब जो इंतजार होंदो आ उनके दुनिया जी के शे जी परवाह न होंदी आ अबा तो रस्ते ते बीठलो हुजी तो के मंजिल जी तलाश हुजे मंजिल ते पहुंचण जे लाए तू रस्ते ते दिसंदो आ मानू अचन पिया वञन पिया ओ मुशाहिदो कंदो आ पर तुंजी दिल जी तार कजी असल सवारी मंजिल होंदी आ वो मुंजा अब्दा दुनिया में आरिफ भी ये मुसाफिर वांगुरु जिंदगी गुजारींदो आ दुनिया जा कम कार बि कंदो आ पंहिंजे घर बार खे बि हलाईंदो आ पंहिंजे बच्चन सां जो उथण वेहण थींदो आ नशिस्तो बर्खास्त थींदी आ पर दिल जी तार जो तअल्लुक मदीने वारे मीर सां जुड़ियल हूंदो आ हर वक्त चाहींदो आ त यार जी उहा सवारी कॾहिं थी अचे ए चंद्र मिठा तरस घणी यार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे ए चंद्र मिठा तरस घणी यार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे दाता नसीब कया दीदार जी घड़ी पासे नथी खुदारा हिय प्यार जी घड़ी पासे नथी खुदारा हिय प्यार जी घड़ी जेह वार लय सिक सुठे सो वार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे ए चंद्र मिठा तरस घड़ी यार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे उम्मीद जा तमसा रगजी मथा बने हिन प्यार मंझे घारी पजी मथा बने अबा पक्का हो जी न कहता यार वो आशिक कले बेतरफ मुतवज्जह थी तो चंदो वाकड़ी लम्हे में खबर ना है सवारी गुजरी वने मां अजायो रहजी वना मुझो उम्मीदू पानी में रहजी वनन जिंदगी आशिक दुनिया में ये गुजारी दुआ तू दिसंदे तो उन जो वक्त कार दे हुंदो आ कम दे हुंदो आ पर दिल यार दे हुंदी आ इहो ही नक्शबंदी सिलसिले जो मोटिव आ असा के पंजे पीर सिखारियो आ हथ कार दे हुजे दिल यार दे हुजे कामयाब जिंदगी आया उम्मीद जाथम सा रगजी मता बने हिन प्यार मुझे घारी पजी मता बने हिन प्यार मुझे घारी पजी मता बने पारण पिरी सुबह जो इकरार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे अवा बे आशिक अल्लाह दे वलियन जा गुलाम आयो अजे न महफिल में दिल जो तवज्जो करे मदीने वाले मीर जे गुंबदे खजरा जो तसव्वुर करे अजे ये न सोचो तमा बंदी जा स्टाफ जे न पंडाल में आयो बल्कि चश्मे तसव्वुर में जानो असा सबई मुस्तफा करीम जी बारगाह में आयो अज महबूब जे मथा दिल सा दरूद पढ़ी अर्ज करत सोना असा जे सीनन के केतरो बेनूर रखंदे ए मुजा हबीब असी साल खा तुझे जलवे जा सिकाल आयो दिल पर अज पर्दो हटा त अखियों ज़ाहिर जो रोशन त बातिनी दी दीद नसीब थी वने झूमी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या बड़े आवाज सा मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ए चंद्र मिठा तरस घड़ी यार थो अचे
महबूब मुलाकात करण प्यार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे महबूब थो अचे मिसकीन जे तने सारी उम्र संभारम जेके सदे सदे कदे मिलाद की सूरत में कदे यारी की सूरत में कदे महफिल नात की सूरत में कदे खुदा जे वलियन की सोबत संगत की सूरत में कदे महबूब जी नमाज कदे अल्लाह जे महबूब जी सलात कदे दीन ते अमल की सूरत में सजी जिंदगी आशिक आशिक ज़ार गुजारिया गुनहगार आयो पर दिल जो तवज्जो मदीने वारे मीर ने हमेशा कायम रहियो ओ सोना हाने असां जे मथा पंजी भाल भलाई फरमा असां जे मथा बुराना राजी थी करम नवाज़ी जग कर वसा मदीने वारे मीर फरमायो जेको मुजो दीदार जी तलब रखंदो आ मां मोहम्मद सिकाईंदो ना या इंतजार जरूर थींदो आ पर हिजाब है कदी हटी पवंदा कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे उम्मीद है आसी को सरकार निभाओगे अब जे दिल में तलब है नजरा हाथ लो मथे खड़ी दुआ वाले अंदाज में चल कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे उम्मीद है आसी को सरकार निभाओगे कब आएगा वो लम्हा कब आएगी वो साथ एक भार मेरे आका सीने से लगाओगे कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे छोटा सा है मुँह मेरा पर बात बड़ी सी है क्या आप मेरे दिल की बस्ती भी बसाओगे क्या आप मेरे दिल की बस्ती भी बसाओगे कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे उठ जाएंगे सब पर्दे दीदार खुदा होगा उठ जाएंगे सब पर्दे दीदार खुदा होगा वल्लैल की जुल्फों को जब रुख से हटाओगे कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे महबूब तो अचे मिसकीन जैतने सारी उम्र संभार मुझे सदे सदे सारी उम्र संभार मुझे सदे सदे छा छा कया फिदा न तो चई सुभान अल्लाह आशिकन वारी सुभान अल्लाह चई बुधा छा छा कया फिदा
छा छा कयां फिदा ओ मन ठार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे ए चंद्र मिठा तरस घड़ी यार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे सालन खां पोइ सोने अज बाग वारिया ॾाढी ख़ुशी अखियुनि खे ॾातर ॾेखारिया सालन खां पोइ सोने अज बाग वारिया ॾाढी ख़ुशी अखियुनि खे ॾातर ॾेखारिया ग़ुलामुन नबी शुक्र कर ग़ुलामुन नबी शुक्र कर गम टार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे ए चंद्र मिठा तरस घड़ी यार थो अचे महबूब मुलाकात करण प्यार थो अचे त अल्लाह जी दोस्तन आरिफन आशिकन जो तरीको वतीरो हमेशा इहो रहियो आहे इंतजार 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 या सिक या मोहब्बत जी चाशनी यो मज़ो जिनके सीने में नूर वांगुरु दाखिल थी वने पो उन जे ला दुनिया जी जिंदगी जा के मसला आम न हुंदा आहिनि दुख हुजे सुख हुजे उन यार के तरगो पंजे यार जे दीदार जी परवाह हुंदी आ वो मुंजा अता खुदा जा वली दुख में रही वो सुख में गुजारीदा आहिनि हते ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह एकड़े मानू है हुल कयो गोड़ थियो चंद्र सिजी वियो अची मुरीद अर्ज़ कयो साईं मुबारक हुजे ईद जो चंद्र नजर आयो आ ख्वाजा गुलाम फरीद जे कनन ते जी आवाज पियो त ईद जो चंद्र नजर आयो आ त ख्वाजा गुलाम फरीद जे अखियुनि मां गोड़ा वही आया मुरीद समझो साईं समझो कोनी वेठो वनी चे तो साईं ईद जो चंद्र नजर आयो आ गाल ईद जे चंद्र जी आई आ ख्वाजा गुलाम फरीद अखिन मां गोड़ा वही आया गोड़ा बांधे बांधे गाल चंद्र जी तो करे त हिड कोयूं भरे रोए तो पुछे तो साईं ईद जे चंद्र जी त मानो खुशी कंदो आ तो रोई चे तो ए तो अज पुणो अखिड़िन सजन पंहिंजा सारिया गलन ता गोड़न जो बूंदू बस न कल संदी सिक पिरन लोग डिठे मलगे ए दुनिया वारा सुबाने ईद जे दिहाड़े ते खुशू मनाईंदा मु गुलाम फरीद जी ईद तदे थींदी जने यार जी दीद थे त खबर अब आप जे दिल जो तवज्जो एड़ा हुजे पो उन जे ला ईदूं भी यार जो जलवो आ उन जो खुशियों भी यार जी खुशी आ खुदा असां के इहा कैफियत इहा इश्क व मस्ती इहा जज्ब ए इन में इस्तकामत नसीब फरमाए मुझे महबूबा जा आशिक हो मुस्तफा करीम जा गुलाम हो असां मां खुदा जे वलियन जा आशिक आहियूं खुदा जे वलियन सां अकीदत रखूं था पर असां जो दामन खाली आ सखना नाराई गालियूं रहिजी वयूं आहिनि हकीकत बिल्कुल न रही आ दामन इश्क ऐं मोहब्बत खां खाली लगो पियो आ जेकॾहिं चाहियो था त वार वार इन इश्क में सरसार बंदी वने त पो मोहब्बत वारी राह आशिकन वारी आरिफन वारे अंदाज के अपनायो तो खुदा जी इज्जत जो कसम हर दिहाड़ो ईद जे दिहाड़े वांगुरु गुजरंदो पो मुझे महबूबा जा आशिक हो मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह उनन जे लाए पंजे मखलूक जे दिल में मोहब्बत कंदो आ वो ये ना है तो खुदा जे वलियन सा मखलूक प्यार करे ऐ ओए खुदा जा वली मखलूक सा मोहब्बत न कन
मुझे आका फरमाए इन्न मिन इबादिल्लाहि लउनासन मा हुम बिअंबिया वला शुहदा युगबितुहुमुल अंबिया वश्शुहदा यौमल क़ियामति बिमकानिहिम मिनल्लाह क़ालू या रसूलल्लाह तुख़बिरना मन हुम क़ाल हुम क़ौमुन तहाब्बू बिरूहिल्लाह अला खैर अरहाम बैनहुम वला अमवालिन यतआतूनहा फवल्लाहि इन्न वुजूहहुम लनूरुन व इन्नहुम लअला नूरिन ला यखाफून इज़ा खाफन नास वला यहज़नून इज़ा हज़िनन नास व क़रअ हाज़िहिल आया अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। फरमाया उन खुदा जे बरगुज़ीदल बारन जे बारे में बुधाया सहाबा जिनकी अजमत जिनजो शान अल्लाह जी बारगाह में क़यामत जे ॾेखारे एतिरे क़दुर बुलंद हूंदो जो नबी ऐं शहीद उन्हनि जे शान खे ॾिसी रश्क कंदा या रसूल अल्लाह तुख़बिरना मन हुम महबूबा ॿुधायो उन्हनि जो कहिड़ो अमल हूंदो जंहिंजे करे ख़ुदा उन्हनि खे इहे ॾाढे मक़ाम अता फरमाईंदो पर फरमायो हुम क़ौमुन तहाब्बू बिरूहिल्लाह वॾे में वॾो अमलियो हूंदो जो खुदा जी मखलूक सां अल्लाह जी रज़ा जे लाइ मोहब्बत कंदा। अब गाल करण बि सोली आ ॿुधण बि सोली पर कम ॾुखियो आहे। खुदा जी रज़ा लाइ प्यार करण माना गुस्सो छॾण हसद कीनू छॾण तोखां मूंखां त कंहिंजे हथ में चङी घड़ी बि कान थी बर्दाश्त थी कपड़ा के वेचारे के चमकल पातल हुंदा त बात पटकी विंदो इन के आया किथां अबा जे तोखे ॾिनो आ खुदा उन के ॾिनो असां खां बर्दाश्त कंहिंजी घड़ी बि कान थी थे कंहिंजी सुठी शइ कान थी थे ॻाल्हियूं कंदासीं वॾियूं वॾियूं आरिफन वारियूं वॾो फ़क़ीर आसीं मुझा मुर्शिद करीम फरमाइंदा न फ़कीर जी फ़कीरी तॾे ख़बर पवंदी जॾहिं हिकिड़ो चुंडी पाए ॾिसो थोरो सताए ॾिसोसि केतिरे पाणीअ में आहे सताइण त चयो हिते त थली रुगो मोहब्बत ई कान थी बर्दाश्त थिए बाबा ॻाल्हियूं वॾियूं कंदासीं मियां अञा हमी दिल्ली दूरस्त अञा मोहब्बत जो मोहान ॿियो आहे यो इश्क जो सौदो को ॿियो आहे तूं मां त अञा जंगल शैतान जे वसवस में ओहाम जे घाटी में पिया फिरूं सम्झूं था त फ़क़ीर बणिजी विया आहियूं फ़क़ीरी वॾी शइ आहे जंहिंखे मिलंदी आहे। मुंहिंजे आका जा ग़ुलाम भिटाई रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए फ़क़ीरी जी निशानी हिकिड़ी आहे कहिड़ी निशानी आहे साईं चेतो जंहिंमें फ़क़ीरी ईंदी नाबूदिया ने अबद के आला कयो मूरत में मख्फी थिया सूरत पिणो से कबीत के ही गाल प्रिया जे कुछ जी पंजे वजूद के पंजे मतम के नत के पंजे जाहु जलाल के पंजे इल्म के पंजे मकाम के पंजे मनसब के पंजे कुर्सी के पंजी सरदारी के पंजे शान के विसारे जेको खुदा की मखलूक सा मोहब्बत में हर शे विसारे वे पंजे पाण के कुछ न पाए लाश आजिज लिखण सा कुछ कोन थींदो अगर तुझे दिल जे अंदर जाह तलबिया इज्जत जो तू गर्विदा ही चाही तो मुझा मानो नारागण फ़कीरी परेया अल्लामा साहब इल्म जा चार अखर पढ़ी तू आलिम तसलाए में पर फ़कीर ओहो बनजंदो जेको पंजी इज्जत में भी खुश हो जे त पंजी बेइज्जती में भी खुश हो। को मानो सोचे चाहे या न चाहे मालिक चाहे। हज़रत सैयदना गौसुल आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु बगदाद शरीफ में पंजे मस्जिद शरीफ का बाहर गली मां अचन पिया पंजे घर में एकड़ी बदकार औरत उन सोचो हे पीर असा के रोज मुजम्मत तो करे
रोज़ असांखे मुज़मत करे हिन पीर खे अॼु कुझु न कुझु हिन सां मुहाड वटकाए हिन सां बहस कयां या हिन खे तकलीफ़ पहुचायां पंहिंजे अंदर जी बाहि कढां गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु अचन पिया माई अकेली हुई साईं बि गलीअ में अकेला हा हथ लठ मां वठी गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ मां लठ फुरे माई लठ परे उछलाई गौसुल आज़म मुस्कुराइनि पिया माई चो लठ फुरी मांस पर मुस्कुराए पियो वरी सनन जे जुब्बे मुबारक मां छिके तकलीफ पहुचाइण जी कोशिश कई गौसुल आज़म जियां वो छिके पई साईं ओडा मुस्कुराईंदा वञनि पिया माई भित जी मट्टी खणी गौसुल आज़म जे साफ नज़ीफ कपड़न ते खई गौसुल आज़म मुस्कुराईनि पिया माई आखिर में पंजा जतन करे करे तकलीफ ची जियां मां तो के तकलीफ ऐं कावल पहुचाइण जी कोशिश थी कयां तू बेहतर खुश तो थी मुस्कुराई तो गाल केड़ी आ फरमायो गाल आहे तू त चाही थी त मुखे मिट्टी लगे तू चाही थी मुखे दाग लगे तू चाही थी त मुखे तकलीफ अचे तू चाही थी त मुखे परेशानी अचे पर जडे मां तोखे ॾिसां थो त मुखे तुंहिंजे चेहरे में खुदा जो नूर नजर थो अचे लफ्ज ए हा माई जी दिल जी दुनिया बदल जी वई वा जेका गुस्ताखी पी करे कदमन ते करी चेती साईं हाने मुखे बुधा त मुखे कणो छाए पाण फरमायो इया खदा खबासत वारी जिंदगी छडे मोटी मोहम्मद जी गुलाम बणजी वण त तुंहिंजे लाभ आरफाना रस्ता खुलिया पिया असा मौली साहब के को मानो को लगे एड़ियूं पिटूलियूं सुजो बेचारो 7 सालन त याद रखंदो मौली साहब वाह जो पिटियो असां जो हाल ही हो आरिफन जो मामलो बियो आ खुदा जे वलियन जो शान रालो पर इए मता समझी अबा तके खुदा जे वली जे शान में गुस्ताखी करे तू राजी नी दे खुदा जा वली कदे के रंग में हुंदा गन कदे के रंग में हुंदा मता तो खां अदना गलती गुस्ताखी थी वने तुजा तदा बेड़ जी वजन ए तुजो कुछ बाकी न रहे हुब्बे दुर्वेशा कली दे जन्नतस्त दुश्मने ऐशा सजाए लानतस्त अल्लाह जे वलियन जी मोहब्बत जन्नत जे दरवाजे जी दिया खुदा जे के जलील ख्वार कदो आ उनके पंजे वलियन जो दुश्मन बनाईंदो आ उनके समझई एड़ी मिलंदी आ ओए खुदा जे वलियन जे बारे में बकवाद पिया कंदा आहिनि याद रख हदीस कुदसिया मन आदाली वलियन फकद आज़मतुहु बिल गरब जेको के खुदा जे वलियन के इज़ा पहुचाईंदो आ रब अर्शन का चवंदो आ ए बदबख्त तू मुझे दोस्त सां छो थो वणी अज जंग मु अल्लाह सां कर मां तो सां जंग करण ला तैयार आहियां ज़बान बस ये खोलींदा हुजन खीर बता ज़बान संभाले ॻाल्हाए के भी खुदा जी वली नेकोकार सालिह जे लाए पंहिंजी राय कायम न कयो मुंजा अदा मामलो उन जो अल्लाह जे सुपुर्दा तू पंहिंजो फिक्र कर मुझे महबूब जा आशिको तमो अर्ज पे कयो खुदा जा वली अल्लाह जा प्यारा खुदा जी मखलूक सा मोहब्बत कंदा आहिनि गाल कण त सोलिया पर मोहब्बत खुदा कारण कण मुजा अदा दुखी गाला हसद छड़नो पवंदो कीनू छड़नो पवंदो बुग़्ज़ छड़नो पवंदो बिरूहिल्लाह अला गैर अरहाम बैनहुम वला अमवालिन यतातूनहा न दुनियावी बणवा पार जे करे न दुनियावी माल मनफत जे करे न रिश्तेदारी जे करे ओए मोहब्बत कंदा हन अल्लाह जी रज़ा जे करे खुदा जी मखलूक समझी प्यार कंदा हन वो जे के खुदा जी मखलूक सा प्यार कंदा हन अल्लाह उनन जे दिल में उनन जे ला मोहब्बत जो नूर ऐं जोहर पैदा फरमाइंदो मुझे मदीने जे मीर जा आशिको हुज़ूर सैयदना गौसुल आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु साहिब मारिफत मकाम मारिफत जा साहिब एक दफ़े सिंध जी खिदमत में सिंध जो लांगरी लंगर पचाइण वारो आयो चई साईं माण्हू अची नखरा था कनि
हे कोन खाईंदासीं हे कोन खाईंदासीं असांखे हे खपे पाण फरमायो अब्बा जेके माण्हू तोखे चवनि था असां हे न खाईंदासीं ही खाईंदासीं हक़ ते आहिनि वो मूंखे अल्लाह जो दोस्त समझी मुझे तरह ते हुज्जत कनि था जीअं बच्चो पंहिंजे माउ पीउ सां अंगल कंदो आहे पीउ माउ उन्हनि जे अंगल खे ॿुधी करे कोशिश कंदो आहे उहा शइ उनखे मुहैया करे उनजो अंगल पूरो करे फरमायो मां सॼे हिन क़ौम जो हिन सभी इंसाननि जो रूहानी अबू आहियां मुंहिंजे दर ते को मुरीद अची तोखे चवे त हीअ शइ खाइणी आहे तुंहिंजो कमु आहे मुंहिंजो सचो ग़ुलाम आई त उनखे उहा शइ मुहैया करे मुफस्सिर उंदलसी रहमतुल्लाह अलैह फरमाए त मां हज ते वियुसि उतां ॿ मुहद्दिस ॿिया सगोरा मूंसां गॾु सफ़र में हुया असां सोचियोसीं वापसी जो सफ़र बगदाद खां कंदासीं बगदाद खां अञा थोरो परे हुआसीं असांजो ज़ाती सफ़र ख़तम थी वियो तीर कमान असां वटि हिकिड़ो हुजे चयोसीं बाबा बुख था मरूं भला इहो तीर कमान खपाए इन मां जेको नाणो मिले कुझु न कुझु खाधो वठी खाऊं तीर कमान खपायोसीं घटि अघ में वियो जेके पैसा मिलिया उन मां चांवर ख़रीद कयासीं चांवर पचायासीं पर माण्हू घणा हुयासीं 3 या 4 माण्हू हुआसीं पर चांवर थोड़ा मिलिया खाधोसीं ख़ुश्क चांवर न मज़ो आयो न पेट भरियो न मज़ो आयो न पेट भरियो त जी मूं सोचो चयो बाबा हाणे असांजो न को पेट भरियो न को मज़ो आयो खाधो खाइण में अज रात तकड़ा हलूं सफर करे अज रात गौसल आज़म जे दरबार में हलूं था अब्दुल कादिर जीलानी जी दरगाह ते हलूं था ओ असां के सुठो लंगर खाराईंदो जायको भी ईंदो त पेट भी भरजी वेंदो ते ॿियो मुहद्दिस सगोरन चयो छा खाराईंदो ची मां त खाईंदुसि माखी तूं छा खाईंदे चईसी मूंखे जेकॾहिं ख़ुदा जो वली आहे सचो वली आहे त बसरा जो जेको न ज़ैफ़रानी हलवो आहे उहो खाराए टे चयो तूं छा खाईंदे ची मुंहिंजी त दिलि चवे थी ख़ुश्क गोश्त ऐं नानी शइ गंदम जी मानी ऐं ख़ुश्क गोश्त मिली वञे वाह जी थी वई टई आया गौसल आज़म मजमे के खिताब पिया फरमाए टी अची बैठा अल्लाह जी वली जे मजलिस में साहिब बजल असरार क्यों 12,000 खां 40,000 जो मजमू हो प्रश्नन जी लंगर जी करामत या हुई त 12,000 माण्हुनि जे लाइ जेको लंगर तयार थी वेंदो 40,000 वो खाई वेंदा अल्लाह जो वली गौसल आज़म खिताब पिया फरमाई खिताब जे दौरान जडे आखिरी लफ्ज इस्तेमाल फरमायो दुआ या कलमात फरमायो लांगरी आयो जैसे मानन के जो तो लंगर भी तैयार आ पण फरमाए सवाए 3 मानन के सवाए 3 मेहमानन जे ओए मेहमान जेके हिजादी मुक़द्दसा खां हज करे मोटिया आहिन उनन खां अलावा बाकी सभनी के हुकुमात वनी लंगर खाने में लंगर खाई ट्रई मुहद्दिस सगोरा चरमो आजाद खां त असां आया हो मता ॿियो भी को आयो होजे ॾिसऊं था हे वेठा रहा ॿिया माण्हू उथी विया ही 3 ॼणा वेठा रहा हैरान आहिन त अब्दुल कादिर जीलानी असां न को मुलाकात थी न को तारुफ थियो न को न जेके खलीफे सां न को के मुरीद सां न को लांगरी सां न को बे के सां आका खुश खराब थी आ कीअं खबर पई अब्दुल कादिर जीलानी के मौलाए रूम रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए कीअं खबर पवंदी आ दर दरूने दिल दरायत चू ख्याल पेश ऊ मकशूफ बाशद सिर्फ़े हाल तुझे दिल में ख्याल गुजरंदो आ तू समझी थो त दिल जे दीवारों जे अंदर ख्याल मुखे गुजरियो आ ओ बेवकूफ नादान न समझ ये ना है अल्लाह जे वली जे सामू दिल में ख्याल कंदे त खुदा जो वली तुझे दिल जे ख्याल के भी पढ़ी वठंदो आ इत्तक़ू बिफरासतिल मुमिन फइन्नहु यंजुर बिनूरिल्लाह
साईं फरमाए टे जना बैठा जन जेके इजाद मुक़द्दसा का मेहमान आया न हाजी सबूरा बाकी ॿिया लंगर कयो हिननि चयो वाह जो कम थियो असां के छो विहारे भला ॾे हाजा त ॿियनि सां गॾु असां बि खाऊं बुख था मरूं साईं फरमायो वेठा वेझा अचो फरमायो कलाम पो थींदो मुसाफ़ो पो थींदो गुफ्तगी पो थींदी कचरी पो थींदी फरमायो अबा लांगरी न जे सामू दस्तरखान विछाए न के मानी खारा पर फरमायो हिकड़ी माखी खणी अचो खुश्क गोश्त ऐं नाने शहीर खणी अचो ऐं बसरा वारो ज़ैफ़रानी हलवो खणी अचो न जे सामू रखो हाणे ओ त रखियो पर हाणे केड़ी शे के घुरिया कंजी तलब केड़ी आ ओ लांगरी के केड़ी खबर ट्रई मुहद्दिस उंदलिस तो फरमाए मां विच में वेठल हुम मुंह घुरियो हुयो नाने शहीर ऐं खुश्क गोश्त त खुश्क गोश्त रखियो मुझे दोस्त जे घर में जे घुरियो पे ज़ैफ़रानी बसरा जो हलवो उन जे सामू रखियो शहद त गौसल आदम फरमायो अबा ही जेको हिन कुंड खां वेठो आ इन जे सामू माखी रख ऐं जेको हिन कुंड खां वेठो आ इन जे सामू हलवो रख इन जे सामू हलवो रख ऐं जेको विच ते वेठो आ इन जे सामू खुश्क गोश्त ऐं नाने शहीर रख अबा मानी खाओ जने मानी सामू आई आ हर के जे पसंद जो ताम उन जे सामू पतो त चवण लगा साईं बुधा त सही तोखे केड़ो इल्म जो खबर पई आ असांजी तलब केड़ी ही चाहत केड़ी पाण फरमायो ऐ मुहद्दिस उदलसी तू तो चवी त मुखे किया खबर पई आ ये त हाने जी मजलिस जी गाल आ मां अब्दुल कादिर जीलानी के खुदा जी ज़ाते बाबरकात मकाम अता फरमायो आ व मा मिन गाशूरुन औ तुहुरुन तमुर व तलqadil अताली व तुखबिरनी बिमा याती व यजरी व तुअलिमुनी फअक़सिर अल जिदाली फरमाए जेके साल महीना गुज़रदा ऐं चेकियुनि में थियणो आ मां अब्दुल कादिर जीलानी अगन सालन जे मामलात खे बि ॼाणा थो पो साईं हुकुम फरमायो लांगरी फ़कीर खे अब्बा जेको अच्छे जेका शे घुरे तू न के दींदो कर लिकान इनकार न कर ही जेके मुझे दरवाजे ते अचन था जेके मुझे दरबार में अचन था मुझो रूहानी औलाद है हते अली हैती रहमतुल्लाह अलैह फरमाइन था गौसल आदम जे इन फरमान खां पो मुरीदन सादिकन के उम्मीद वधी वई त साईं जे दरबार ते या त ज़ाहिरी ताम जी गाल आ पर अब्दुल कादिर जीलानी एड़ो सखिया गुनहगार होजे बदकार होजे रियाकार होजे सियाकार होजे केर भी होजे मोहब्बत जो तम भरे गौसल आजम के सच करे त अब्दुल कादिर जीलानी उन जे मथा प्यार जो रंगड़ो लाईंदो आहे उनके खाली कोन छड़ींदो आ तरे भिटाई रहमतुल्लाह अलैह बाद में तो अर्ज करे पीर मुंहिंजो बादशाह जीलानी जलील तादिलो दरगाह में खामद जो खलील हसनी हीनु आहिया बाहर थियो वसील दाता मुंहिंजी दिल के दे दिलासो दलील तक जलील रस बादशाह बगदाद जा पीर मुझा बादशाह हजरत पीर हबीब से नालायक नवाजिए गोला जे गरीब जे लुकनो आखिन लोनिया ऐ दलालत दरीब आओ कादिर जा करीब मदद कर मुरीद जी पीर मुझा बादशाह जीलानी जनाब मूसा खौसन खारजी सेठन खराब सुनी सवालिया जा सगड़ा उठी गौस गुलाब वाहिद बना कया तुझा खामद सब खिताब समुदानी शताब कर का मार मुरीद ते
अल्लाह जा वली मनकबत खानियूं कंदा विया गौसल आदम जो दरवाज़ो सखी दरवाज़ो अजब अगर तू चाहीं तो वो फैज़ मिले तवज्जो कर पाना फरमाए जेको जॾहिं मूं ॾे तवज्जो कंदो मां अब्दुल कादिर जीलानी फैज़ जा दरिया वाहड़ वहाए छॾींदो तालिब मां मुझो मुर्शिद तू आखिर में बाशारा गजी पढ़ो हथ मथे करी पढ़ो तालिब मां मुझो मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मां मुझो मुर्शिद तू दर्द मंदन जो दाद कंदा हो अर्ज़ बुधी इमदाद कंदा हो दर्द मंदन जो दाद कंदा हो अर्ज़ बुधी इमदाद कंदा हो तारीफ़ कायूं छो न विरायूं खंड मिस्री ऐं मिठड़ा खीर तालिब मां जो मुर्शिद तू यारी बारी जन तुझी कैया मुबारका सदबार मुबारका जिन यारी शरीफ मल्हाइया यारी बारी जन तुझी कैया रिज़्क़ में बरकत तन जे पैया परागा पंजूणा हेले रहूणा परागा पंजूणा हेले रहूणा आईंदे थींदा छो न अमीर तालिब मां मुझो मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मां मुझो मुर्शिद तू